वचन ऐं पेरू पचन मौला करे वरी हेल वसन थर काठे ऐं कारूं झरते बादल कारा 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 जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन الرحمن الرحيم إنا أنزلناه في ليلة القدر وما أدراك ما ليلة القدر ليلة القدر خير من हर जगह घड़ी कोई शे कोई हस्ती न तुझसे बड़ी तू है सबसे बड़ा तू है सबसे जुदा तू है सबसे बड़ा तू है सबसे जुदा अलमदद या खुदा या खुदा अलमदद या खुदा या खुदा मुश्किलों में सदा सारे जहां अलमदद या खुदा या खुदा अलमदद या खुदा या खुदा मुश्किलों में सदा तू है मुश्किल कुशा अंबिया औलिया यूं तो सरताज है सब मगर सामने तेरे मोहताज है अंबिया तू है दाता मेरा रहीम का सदका न मांगूंगा तुझसे तो मांगूंगा किससे तेरा हूँ मैं तुझसे दुआ मांगता हूँ करम मांगता हूँ अता मांगता हूँ इलाही मैं तुझसे दुआ मांगता हूँ जो मुफलिस हमको तू दौलत अता कर जो बीमार हैं उनको सेहत अता कर मरीजों के खातिर शिफा मांगी मैं तुझसे दुआ मांगता हूँ करम मांगता हूँ अता मांगता हूँ इलाही मैं तुझसे दुआ हमेशा तो मसरूर रखना सदा दूर रखना परेशानियाँ हमको घेरे हुए हैं मांगता हूँ करम मांगता हूँ अता मांगता हूँ इलाही माला जबल खावी दे
हिंदुस्तान जे जा 500 किलोमीटर सफ़र कंदे अची जॾहिं असांजे सरहदुनि में दाख़िल थिए थी त उहा असांजी हिकिड़ी वॾी जंहिंखे हज़ारे नाला ॾिना आहिनि, जंहिंखे शींहं तहज़ीबूं छातियुनि रहणी करणीअ जी उन तहज़ीब जा पहिरियां बानी असां सिंध जा माण्हू आहियूं। ऐं हिन अॼु सकाफ़त ऐं सिंध पब्लिक स्कूल में जेको सकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो आहे उन में आयल महिमान जंहिंमें असांजो सराइकी दोस्त अयाज़ हुसैन जेको जामपुर जो आहे, जेको जेकॾहिं तव्हां तालीम ई पंहिंजी बचाए वियो त दुनिया जी का बि ताक़त असांखे लोॾे नथी सघे। ऐं तव्हां जेकॾहिं भला डॉक्टर थी वियो, भला इंजीनियर थी वियो, भला उस्ताद थी वियो त मां सम्झां थो त अञा बि असांजी इन सकाफ़त खे तमामु सुधरियल तहज़ीब याफ़्ता क़ौम आहे ऐं इनखे बचाइण जे लाइ असां सभ खां पहिरियां तालीम ई हासिलु करणी आहे ऐं उन सां गॾु असांखे पंहिंजो किरदारु बि जोड़णो आहे। ऐं हिते सभिनी शागिर्दनि खे इहो चवंदुसि त बाबा हिन सकाफ़ती ॾियारे मां को फ़ाइदो हासिलु कयो, छो त जेकॾहिं अॼु तव्हां हिन सकाफ़ती ॾियारे ते असां जेके प्रोग्राम रखिया आहिनि उन में अंदरि क्विज़ मुक़ाबला आहिनि या टेबलो पेश थींदा या तक़रीरूं थींदियूं, इहे बि तव्हांजे तालीम जो हिसो आहिनि ऐं इन्हनि ते बि महिनत कयो। ऐं जब कोन थो वठां छो त हिते इलाही दोस्त असांजा वेठा आहिनि जेके ॻाल्हाईंदा, ऐं सभिनी आयल महिमाननि जो वधि में थोराइतो आहियां। जीअं चौथे दर्जे जी शागिर्द यानी अॼु टाइम आहे वो पहुचो के तो वचन है तकरीर पेश कर तमाम तारीफ में अॼु टाइम आहे पहुचो। खूब जानकार मोहसिन नेमान साहिबान ऑपरेटर साहब प्रिंसिपल साहब असां शागिर्दनि खे सवारींदा उस्ताद साहिबान तारा जी अचे कल्ह मुंहिंजा भाइरो ऐं भेनरो अस्सलामु अलैकुम। जॾहिं हाणे वॾा थिया आहियूं उन करे धरतीअ जो कर्ज़ लाहिण लाइ हिते गॾिया आहियूं। जे माउ मूंखे जनम ॾिनो उन माउ खे मुंहिंजी सिंध में पंहिंजे सीने में पनाह ॾिनी आहे। जनाब सदर ऐं बेसाख्ता दी सिटू पंहिंजी जीदर ऐं सिंध अमर जे नाले कयां थी। उमेर इबादत तू करी वो जागे हिकड़ी रात कोई भी ही कायनात मट ना है मौज जनाब ने कदे के हमलो ना है कयो पर सिंध ते सदाई चोर ऐं लुटेरा ईंदा रहिया आहिनि ऐं सिंध जीजा जी सिंध ते दागदार कंदा रहिया आहिनि। जनाब सदर अॼु बि असांजी साॻी हालत आहे, अलाए त केतिरा वसीला हुजण बावजूद असां हथे खाली आहियूं। जनाब सदर अॼु तव्हां ॾिठो त हलंदड़ बरसाती में असांजा हुकुमरान पंहिंजा बंगला ऐं ज़मीनूं बचाइण जे चकर में ग़रीबनि जा आजा पोड़ींदा रहिया ऐं माण्हुनि खे चवंदा रहिया त खुदाई आफ़त अलाए त केतिरा ॾींहं ऐं अॼु ताईं पाणी ॻोठनि ऐं शहरनि में बीठल आहे। हा जनाब सदर उन्हनि असांजी क़ौम खे हिक राशियुनि जे कटे जे पोयां लॻाए सॼी सिंध लुटी आहे, पर मायूस न आहियूं साथियो, हीअ क़ौम उथंदे हज़ार साल लुटबी रही आहे पर वरी सीनो ताणे उथी ऐं हाणे बि उथंदी हिक नई सिंध जोड़ींदी। आख़िर में मां इसराड़ी अथई मथां सम्झी अनाड़ी अथई अखियुनि जे समुंड जा खिलाड़ी अथई जे सिंध ते खयूं मेरियूं अखियूं उन्हनि लाइ सुगती कुहाड़ी अथई जीअं सिंध स्कूल जी आम शख्सियत जंहिंजे करे दागोस जा ॿार तारीफ़ हासिल था करे सघनि सर शेर मोहम्मद सुमरो असांजे स्कूल सिंध पब्लिक काबिल इस्लाम प्रिंसिपल सर अब्दुल रशीद सुमरो असांखे फर्श खां ऐश ते पहुचाईंदड़ मेहती उस्ताद साहिबान तव्हां असां सभिनी जा आयल बाइज़त वालिदैन ऐं सितारनि जी आजिम कंदड़ भाइरो ऐं भेनरो अस्सलामु अलैकुम। ओ आजादी दे ओ मारू कदी पाहिंदा ओ नेत तो चाहिदा ओ नेत तो चाहिदा ए आजादी ए आजादी ए आजादी ए आजादी जो वक्त उठी अल्लाह करे ओ आजादी दे पाहिंदा जो वक्त उठी अल्लाह करे ओ आजादी दे पाहिंदा कोट करोड़े मार दियो ओ मारू कलजी चाहिदा ओ नेत तो चाहिदा ओ नेत तो चाहिदा ए आजादी
आजादी ए आजादी ए आजादी ए आजादी ए आजादी ए आजादी ए आजादी जीण कहिड़ो जीणो उगाह सदा तन गाईंदा जीण कहिड़ो जीण कहिड़ो जीण कहिड़ो जीण कहिड़ो जीणो उगाह सदा तन गाईंदा जीण कहिड़ो जीणो उगाह सदा तन गाईंदा ढेर कला हिन हेठि कदे ढेर कला हिन हेठि कदे ढेर कला हिन हेठि कदे उठाण के माहिदा Bahkan ni amba pakai ni sekian keju perai, anda pakai gao pai. जुड़ल मुझी झूपड़ी बिना जले जल जुड़ल मुझी झूपड़ी बिना जले जल कालते कंदेशल करी मतू मेरा सदामी शाह साईशल मसे भयो वड पुड़ो बिन्यू बेटा भरू घटारियूं बेटंता वताड़न वरियूं किरण जो करियूं अमीर शाह साईशल वाली वसाए जगत मध्य जो देश प्रेम परदेश उठी जमोदरा मेरा सदामी शाह साईशल उतरा ओरे कई चिमकियां चमकाट उतर कया यो चिटे रस तेला टमटर चमकरान ते गोड़न जगड़ घाट ककर मता के जजे बड़की खदा पाट गरीब कमाट सचल साई सिंधु जी मेरे सदामी शाह साईशल सचल साई सिंधु जी वरी वतवाट जुड़फुड़ जले आई झटको डई जाट वसी पया वड पुड़ा गए पुसाए घाट लातियों ने साट सरंग संगारन जी मेरे राजीपुर उस्ताद ऐं मेहरान जी मोती जा कम कंदड़ प्यारा शागिर्द जीए सन जीए लतीफ जी आलम इंसानियत जनाब सदर अॼु न अज़ीम मां धरतीअ जे निज़ाम ते ॻाल्हाए रहियो आहियां जंहिंखे दुनिया जी तहज़ीब जी मां सॾियो वञे थो पोइ भली गजला बरात नील नदीअ ते कानसल तहज़ीब जहिड़ो को मिस्र जी तहज़ीब चीनी तहज़ीब इराक जी तहज़ीब छो न हुजनि अफ़सोस पर अफ़सोस जनाब सदर दुनिया जा सुधरियल मुल्क हर रोज़ नएं तरक़ियुनि जे जहान में झातियूं पाए रहिया आहिनि पर असांजा माण्हू अॼु बि पीरनि मीरनि वॾेरनि जागीरदारनि वटि महकूम बणियल आहिनि उहो ॻोठ जो वॾेरो पाण भले अॻूं छा छाप छो न हुजे पर लिखियल पढ़ियल उन जी औकात में पट ते वेही पेश थींदो आहे जनाब सदर ही ज़ालिम न्याणियुनि जी मुक़दर ते पंहिंजी मर्ज़ीअ जी मुहर मुसबत कनि था जनाब सदर ही ज़ालिम हुक्मरान इंसान ऐं इंसानियत जी तज़लील कंदे फ़ख़्रु महसूस कंदा आहिनि जनाब सदर हिननि जे कुझु कारनामनि खे ख़तमु करण लाइ असांखे कलम ऐं किताब खे मज़बूती सां पकड़णो पवंदो गेर का आखिर गेरी रहंदो गैरत न है काई मयार गेर का आखिर गेरी रहंदो गैरत न है काई मयार जागाल थी मारे साथी मारे पंहिंजे दहशत यारनि जी जागाल थी मारे साथी मारे पंहिंजे दहशत यारनि जी मूं पक सुञाता पंहिंजा हक़ धारनि सां गॾु धारे में थे वांटड़ सां वेरनि खे वेही वांझेरनि जे बारे में मोज़नीन महफ़िल
जनाब सदर ही जो मुश्किल क्या ले इन समाज ते ई जालिम पंहिंजे घरनि ज़मीनुनि बंगलनि खे बचाइण जे चकरनि में गरीबनि जे अघनि खे पटि करे छॾियो। जनाब सदर असांखे हिन समाज जे अंधेरे मुंहिंजी कुतुबखानो वतन मुंहिंजो किताबनि सां दिल मुंहिंजी कुतुबखानो वतन मुंहिंजो किताबनि में दफ़न थींदुसि वर्क थींदा कफ़न मुंहिंजो। जनाब सदर ये अजीम धरती 5000 साल पुरानी है। इन 5000 सालन में केतरी कौमन इन अजीम धरती ते हुकूमत कया कदे सुमरा कदे कलोड़ा कदे अंग्रेज कदे केर जनाब सदर ये हुआ अजीम धरती है जने कोई तेरे तारीख कृत्य नथी लिखे कहने धरती कायम हुकूमत हली करे हमले कयो जे असाजी ये धरती पुरअमन धरती है। जनाब सदर असी दुनिया के बुधाइण चाहियूं तो असी एक ऐसी सिंधी एक पुरअमन क़ौम आहियूं। हाणे आऊं शेर ते पंहिंजी जाइ वठंदुसि। हीअ मुंहिंजी वसियत अथव आख़िरी वेड़ विढ़ंदे वञे जे ही दीवानो मरी। हीअ मुंहिंजी वसियत अथव आख़िरी वेड़ विढ़ंदे वञे जे ही दीवानो मरी। लाश मुंहिंजे खे मुर्गी दफ़नाइजो गीत क़ौमी क़बर जे मथां ॻाइजो। सिंधू जी चलजो मूंखे तगड़िजो लाश मुंहिंजे खे ॻाढ़ो झंडो वेड़िजो ऐं शहीदनि जे रत जो बि खणिजो कसम जंग तेसी में दुश्मन सां थींदी ख़तम। जैसी ताई आजाद के सिंध मां वञा पियो आजादी तू सदा ही सावा सब संग तुझा प्या निकरी रंग तुझा ही दड़ियों रंग तुझा मुझ सिंधड़ी शाल मुर्गी लाड़े उतर सब तुझा बाग मकाने वसंदी का चोई लाड़े उतर सब तुझा बाग मकाने वसंदी मौज भरी में राणे वहन सिंधु जा किनारा शाद हो जंदी मौज भरी में राणे वहन सिंधु जा किनारा शाद हो जन तुझी मिट्टी अज़मत वारी मुझी सिंधड़ी बागन वारी साईं नहीं तो खुश आहियूं पर अञा वधीक खुश तॾहिं थींदासीं जॾहिं असांजी सिंध 50 सैकड़ो ॿुधल न हुजे हा। जनाब सदर अॼु बि असांजूं माइरूं असांजूं भेनरूं अञा ताईं हिन महिल ताईं 5 महीना गुज़रंदा
होने के बावजूद भी बदल के बिना के छित बिना के टेंट जो खुले आसमान हेठा वेठियूं आहिनि। जनाब सदर अॼु बि सिंध में लखे ॿार आहिनि जन सर्दी लाइ गरम कपिड़ा न आहिनि, उन्हनि जा घर उन्हनि जा स्कूल हिन महिल ताईं पाणी हेठा आहिनि। जनाब सदर जॾहिं तव्हां असां ई ॾींहुं मल्हायूं था त असां ॾींहुं इन ॾींहं जा हक़दार आहियूं। थारी मीरवा जनाब सदर महीने खां पोइ या 2 खां या 5 महीननि खां पोइ ॻाल्हि विसरणी बि आहे न। सिंधियो तव्हांजी सकाफ़त रुॻो टोपी न आहे, टोपी बि आहे। सकाफ़त रुॻो अजरक न आहे, अजरक बि आहे। सकाफ़त रुॻो पटको न आहे, पटको बि आहे। पर सिंधियुनि जी सख़्त खां ज़्यादा मौसूकी राग रुक्स तरक़ी भाइटी बिरादरी जी सरज़मीन आहे। ही लफ़्ज़ चई मां पंहिंजी जॻह वठंदमि। वञी मौत खे चओ असीं तुंहिंजा महिमान थींदासीं, वञी मौत खे चओ असीं तुंहिंजा महिमान थींदासीं। नतीजो छा निकिरे असीं आज़ाद थींदासीं। जी एलिमेंट्री स्कूल अलियाबाद तली जे पदर में आयल क़ौम परस्त देशभक्त हिन इदारे सां लाॻापियल एडमिनिस्टर साहब, प्रिंसिपल साहब ऐं असां शागिर्दनि जी ज़िंदगीअ में सिज जी रोशनी ॾींदड़ उस्ताद साहिबान, गुलनि जी महकंदड़, तारनि जी चमकंदड़, जोधे जहिड़ा दिलेर मुंहिंजा जो मुकाबलो रखियो वियो आहे इहो 3 टीमुनि ते मुश्तमिल आहे। टीम ए, टीम बी ऐं टीम सी। हाणे हीउ जेको मुकाबलो जेको आहे सो शुरू थियण वारो आहे। जेकॾहिं उन सवालनि जा तरफ़ इमिलेट कयो वेंदो यानी कि उन्हनि जा मुक़ाबला कयो वेंदो। हाणे सवालनि जी शुरूआत थी थिए टीम ए खां। टीम सईद जो पूरो नालो छा आहे? गुलाम मुर्तज़ा शाह। जवाब बिल्कुल दुरुस्त है। ताड़ी बजायो। जेम्स सईद जे वालिद जो नालो छा हो? सैयद गुलाम मुर्तज़ा शाह। सैयद गुलाम मोहम्मद शाह। जवाब बिल्कुल दुरुस्त है। सवाल है त दक्षिण एशिया में बाबुल इस्लाम कंहिंखे चयो वञे थो? जवाब बिल्कुल दुरुस्त है। ताड़ी। टीम ए का सवाल है त सिंध अदबी बोर्ड जो बुनियाद कंहिं रखियो? 1940 ईस्वी में। जवाब बिल्कुल दुरुस्त है। 712 इसमें जवाब बिल्कुल दुरुस्त है। एक सवाल है सुमरन केतरा साल सिंध ते हुकूमत कई? 300 साल। 300 साल। जवाब बिल्कुल जो साथ। सिंध यूनिवर्सिटी जो पहिरियों वाइस चांसलर केर हो? जवाब बिल्कुल दुरुस्त है। अल्लामा आया काजी। कुरान पाक जो पहिरियों सिंधी में तर्जुमो कहिड़े दौर में थियो? अरबन जे दौर में। बी का सवाल है कायदे अवाम कंहिंखे सॾियो वञे थो? वरी सवाल कयो। कायदे अवाम कंहिंखे सॾियो वञे थो? 1 2 3 4 5। जवाब बिल्कुल दुरुस्त है। 20 मार्च 1943 में।
सवाल आहे सूर्य बादशाह जो असुल नालो छा आहे? सैयद मोहम्मद सबतल्ला शाह। जवाब बिल्कुल दुरुस्त आहे। मल्ल रांदि खे कहिड़े दौर में? मीरन जे दौर में। जवाब बिल्कुल दुरुस्त आहे। नए रस्मुल खत कंहिं ठाही? जवाब बिल्कुल दुरुस्त आहे। टीम बी। सच सिंधी में तर्जुमो कहिड़े साल में थियो? 883। एक सवाल आहे ससी कहिड़े शहर जी हुई? बंभोर शहर जी। जवाब बिल्कुल दुरुस्त आहे। सिंध असेंबली पाकिस्तान जे सिंध सूबे में। जवाब बिल्कुल दुरुस्त आहे। नकली में। ऑल इंडिया मुस्लिम लीग कॾहिं कायम कई वई? 1906 में। जवाब दुरुस्त 1906 में। एक सवाल आहे मौजूदा गवर्नर सिंध जो केरु आहे? कामरान किशोरी। जवाब दुरुस्त कामरान किशोरी। कहिड़े मां कहिड़े बादशाह जो मुझे समय मिलियो? गुरु बादशाह। जवाब दुरुस्त गुरु बादशाह। लाइ हैदर बख्श जो तई कहिड़ी अखबार जारी कई? जवाब दुरुस्त हारी हकदार। हैदर बख्श किथे पैदा थियो? लाड़काने जिले में। जवाब दुरुस्त लाड़काने जिले में। हंध जंग लगी? मयाणी। जवाब दुरुस्त मयाणी। बर्तन में आजादी लाइ सुजागी पैदा कंदड़ केर हुई? जवाब टीम एक सवाल है पाकिस्तान जो सरकारी मजहब केड़ो आहे? इस्लाम। जवाब दुरुस्त। सवाल है सिंधु माथुरी जी तहजीब जा ॿ मुख्य शहर केड़ा हुआ? जवाब दुरुस्त हेड़ा पाई मोहन जो दड़ो। बेनीगर भुट्टो कॾहिं पैदा थी? शाबाश। 21 जून 1953 थी। अमेरिका ॿिनि महाभारी लड़ाई में जापान जी कहिड़े ॿिनि शहरनि मथां एटमी बम उछलाया? शाबाश। नागासाकी ऐं हिरोशिमा। वेरी गुड। इस कंपटीशन के लिए इन ग्रुप्स हिस्सों वरतो हुयो। इन ग्रुप लीडर सारंगा ग्रुप सी विनर सी जेको आहे विनर आहे। ग्रुप सी ग्रुप ए ऐं ग्रुप बी जेको आहे उन पेंडिंग में उन जो वरी मुक़ाबलो थी वियो। हिन महिल बॉयज़ वारनि जो ग्रुप जेको आहे खटी वियो आहे। इन जे लाइ क्लैपिंग। ग्रुप सी जेको आहे अक्सरत में आहे ऐं ग्रुप ए ऐं बी जेका आहिनि अक़िलत में आहिनि। कॾहिं ॾिनो वियो? 1945 में। जवाब बिल्कुल गलत आहे। 1936 है। जवाब बिल्कुल दुरुस्त है। उन खां बाद में सेकंड नंबर पे जेको सेकंड पोजीशन जेका ग्रुप कई आहे असांजे टीम तमामु बेहतरीन महिनत कई आहे ऐं ग्रुप ए जे लाइ बि ताड़ी वॼायो। तमामु बेहतरीन फेल्यूअर सक्सेस कंदा आहिनि। महिनत कयो इंशाअल्लाह ताला मंज़िल मिली वेंदी। उन्हनि जे अंदरि उनजी महिनत ऐं जोश ऐं जज़्बो उन्हनि जो वलवलो एतिरो त बहितरीन हुयो जो उन्हनि खे जज करण में असांखे यकीनन ॾुखियाई पेश आई ऐं उन जी सलाह मशवरे सां जेके शयूं असां ॿिन्ही जे जज साहिबान जे साम्हूं आयूं आहिनि उनखे असां हिन रीति पेश कयूं था त जेके ॿार ख़ासि तौर ते तकरीर करे विया उन जे अंदरि उन्हनि जूं तकरीरूं जेके हुयूं उहे त बहितरीन हुयूं पर किन ॿारनि जे अंदरि जेको डिलीवरेंस हुयो प्रोनाउंसिएशन जो मसइलो हुयो या हिते हुनखे गुज़ारिश आहे त उन जेको बि असां हिते घुरायूं शागिर्द उनखे तारीफ़ सां गॾु वेलकम कंदो। जेको बि असां नालो खणंदासीं उनखे तव्हां तारियूं वॼायो आहे। उहा असांजी नंढड़ी भेण आहे असांजी नंढड़ी शागिर्दाणी आहे शिफा मला क्लास 7 जी थर्ड पोजीशन हासिल कई आहे। शिफा मला ऐं उस्ताद शहरों सुनो साहब को अची पंहिंजो नाम ॿुधायो। शिफा
हो लाल कलंदर थी ऐं सिंधड़ीअ खे साराईंदा। ओ लाल कलंदर ऐं सिंधड़ीअ खे साराईंदा। ओ भेज फुटाई थी ओ जीएम सैयद थी ईंदा ऐं सिंधड़ीअ खे साराईंदा। जीएम सैयद जीएम सैयद ओ भेज भेटाई थी ईंदा ऐं सिंधड़ीअ खे साराईंदा। ओ मेला मुझे मिट्टीअ जा ओ मेला मुझे मिट्टीअ जा मेला मुझे मिट्टीअ जा लाए हू लाडा गाईंदा। तानी ताड़ीअ सां हू नेठ त तोखे चाहींदा हू नेठ त तोखे चाहींदा। ए आज़ादी 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 ए आज़ादी। अज 1000 थी वियो आहे कंहिं वक़्तु करोड़े पाईंदा। अज 1000 अज 1000 थी वियो कंहिं वक़्तु करोड़े पाईंदा। अज 1000 थी वियो कंहिं वक़्तु करोड़े पाईंदा। हू सारो सच चई ॾींदा हू सारो सच चई ॾींदा ऐं साहस अहिड़ो साहींदा। लाल कलंदर हो लाल कलंदर लाल कलंदर लाल कलंदर हो लाल कलंदर थी ऐं सिंधड़ीअ खे साराईंदा। ओ लाल कलंदर थी ऐं सिंधड़ीअ खे साराईंदा। ओ भेज फुटाई थी ओ जीएम सैयद थी ईंदा ऐं सिंधड़ीअ खे साराईंदा। जीएम सैयद ओ भेज भेटाई थी ईंदा ऐं सिंधड़ीअ खे साराईंदा। ओ मेला मुझे मिट्टीअ जा ओ मेला मुझे मिट्टीअ जा मेला मुझे मिट्टीअ जा लाए हू लाडा गाईंदा। तानी ताड़ीअ सां हू नेठ त तोखे चाहींदा हू नेठ त तोखे चाहींदा। ए आज़ादी ए आज़ादी ए आज़ादी ए आज़ादी ए आज़ादी। ही असांजी तहज़ीब जा माण्हू रहनि था ऐं हिते सभिनी दोस्तनि आयल महिमाननि जो स्पेशली असांजा ही जेके साहब बिरादरी आहिनि साईं सफदर साहब ऐं मुज़फ़र बोज़ार खां वठी सभिनी जो बेहद इक़रार स्पेशली बूपोटो जेको सदाई असां सां तावन में साथ में ईअं सम्झो त असांजो साथी आहे ऐं सभिनी जो ऐं उस्तादनि खे जसुदो ॾियां त थोरे अरसे में उन्हनि खे ऐं जेके बि टीम जो हिसो सभिनी खे मुबारक थो ॾियां त अहिड़ो बहितरीनु प्रोग्राम कयो आहे। हज़ार साल अॻे केॾी त शाहूकार केॾी त सुधरियल केॾी अहिड़ा त साइंसदान पैदा कया आहिनि हू सारो सच चई ॾींदा हू सारो सच चई ॾींदा ऐं साहस अहिड़ो साहींदा। चाहींदा ए आज़ादी ए आज़ादी ए आज़ादी ए आज़ादी।
रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंधु अमर जा नारा 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 जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन गाह पुटन ऐं पेरूं पचन मौला करे वरी हेल वसन गाह पुटन ऐं पेरूं पचन मौला करे वरी हेल वसन थर काठे ऐं कारूं झरते बादल कारा 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 जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन जिए सिंधु